इमाम आज़म जी गाल पे कयम। अब असां सुनन खे चवंदा आहिनि कुछ माण्हू तव्हांजो कोई मीलाद था मल्हायो, इहो छो था कयो? आयो आहे सरकार की आमद, इहो छो था कयो? ये कीअं कयो? ये अब आहे असांखे ताना तुलका ए मिलंदा। हाणे इमाम आज़म खां पुछो सही, तूं भला ॿुधा इहो करणु जाइज़ आहे? अब असांजो इमाम आहे न, वो जेको हनफी सदाए तो जेको इमाम जो मुक़ल्लिद तो सदाए, भले को कहिड़े बि मक्तबे फिक्र जो हुजे, जे चए थो त मां हनफी आहियां त पोइ इमाम आज़म जो अक़ीदो ऐं चवण मञणो पवंदुसि। पर इमाम आज़म साईं रुगो पंहिंजो कोल कोंदो पेश करे ॿुधाए थो त हाओ महबूब जी आमद जो ऐलान करण, मुस्तफा करीम जो मीलाद बयान करण, महबूब जे महासिन महामिद, मुस्तफा जे हुस्न कमालात, आका जे जामियो कमालात के बयान करण, या पहिरीं कंहिंजी सुन्नत ऐं कंहिंजे हुक्म सां इहो कमु जारी थियो। ॻाल्हि सम्झ में अची वई? कंहिंजी सुन्नत ऐं कंहिंजे हुक्म सां जारी थियो। इमाम आज़म थो ॿुधाए, फरमाए थो वबिकल मसीह आता बशीरम मुखबिरा, वबिकल मसीह आता बशीरम मुखबिरा, बिसिफात हुस्नी कमादिहन लिउलाका। एथो मुंहिंजा हबीब अल्लाह जी ज़ाती बाबरकात तव्हांजो शान एॾो बुलंद कयो आहे, अञा अवां दुनिया ते ज़ाहिर न पिया अचो, अचण वारा हुओ। अल्लाह महबूब अव्हां जे आमद जे ऐलान जे लाइ पंहिंजे ख़ासि नबी ते ईसा रूह खे दुनिया ते मोकिलियो त ईसा वञ मुंहिंजे महबूब जे आमद जो ऐलान करे। पर क़ुरान सूरह सफ़ में रसूली यअती मिन बाद इस्मुहु अहमद, ईसा अलैहिस्सलाम ऐलान कयो, ऐ दुनिया वारो, ऐ बनी इस्राइल, दुनिया में अल्लाह ते ईमान आणण वारो ॿुधी छॾियो, हर दौर में जंहिंजो इंतज़ार हो, इंतज़ार जो घड़ो ख़त्म थियो। मुहम्मद मुस्तफ़ा जो नालो आसमान ते अहमद अचण वारो आहे। इमाम आज़म तो फरमाए न कोई रुगो सिर्फ ऐलान न, बल्कि मुस्तफा जा हुस्न, आका जो कमाल, महबूब जो सिफ़तूं सुणे हते ईसा रूहुल्लाह बयान कयो। ईसा साईं फरमाए त अचण वारो आहे, असां था चओ अची वियो आहे। बाको फ़र्क़ु आहे? साईं चो त अचण वारो आहे, जे अचण जो ऐलान करणु नाजाइज़ नाहे, ख़ुदा उनखे हुकुम कयो त पोइ असां बि अल्लाह जे हुक्म जी तामील करे सुणे ईसा जी सुन्नत अदा करे इहे था चऊं। ख़ुशी सभई मल्हायो मीलाद आहे आयो, पंहिंजे बख़्त खे जागायो मीलाद आहे आयो, मागे विलादत आयो ख़ुशी जो आहे सायो, सब महफ़िलूं सजायो मीलाद आहे आयो, पंहिंजे बख़्त खे जागायो मीलाद आहे आयो। मीलाद जो पैगाम छा आहे? अब जे दिल में ख़ुशी हूंदी न, उसूल आहे, ख़ुशीअ जो ज़िद छा आहे? दुख जो ज़िद छा आहे? ख़ुशी। दिल में ॿई शयूं गॾु कोन रहंदियूं। अगर ख़ुशी हूंदी त दुख कोन रहंदो, दुख हूंदो त ख़ुशी न रहंदी। अवां खां पुछां थो, अवां मुहम्मद आका जी आमद में ख़ुश आहियो?
दिल सां ख़ुशि आहियो जे दिल सां ख़ुशि आहियो इन ख़ुशीअ वारी महफ़िल में वेठा आहियो पोइ हर को पंहिंजे दिल जो काज़ी पाण आहे पंहिंजे गिरेबान में ठाती पाए ॾिसो मुस्लमान मोहम्मद आका जे ख़ुशीअ जी दावा थो करी त पोइ तुंहिंजे दिल में कीनो ठाहियो आहे बुग़्ज़ ठाहियो आहे हसद ठाहियो आहे उनजे अंदरि सोज़ साद ठाहे करे आहे अॼु इन कीने खे इन गंद खे इन हसद खे इन बुराईअ खे सीने मां कढी ॿाहिरि पाक कर ॾिस त पोइ कीअं तो ख़ुदा जे हबीब जी रहमत जो नूर ऐं मींहुं वसे सुभान अल्लाह रंजिश रखे न बाकी काबे अवज दिल में सबके गले लगायो मीलाद आगे आयो तो मथे खींचो सबके गले लगायो मीलाद आगे आयो पंजे बख्त के जागायो मीलाद आगे आयो सुभान अल्लाह अम्मा आमना साइण थी फरमाए जॾहिं मुंहिंजे महबूब जी आमद थी आख़िरी ॻाल्हि थो ॿुधायां त मूं ॾिठो अल्लाह जी ज़ात बाबरकात अजीब आलम उन वक्त मंजर हुया मां घर जे हुजरे में सुती पई आहियां ओट तो मुंहिंजी छत फाटी पई उतां औरतुनि जी कतार लठी सोचा पई माण्हू ईंदियूं आहिनि माण्हू ईंदा आहिनि दरवाज़े खां हे छत फाड़े केर थियूं लहनि लथियूं त अञा हैरानी थी न मके जूं हुयूं न भर पासे जूं हुयूं उन्हनि जूं शक्लियूं चेहरा नूरानी हुया नूर अला नूर हुयो हिकिड़े खे चवां थी अदी तूं केरु ईअं कीअं आयूं आहियो तव्हां मुस्कुराए चए थी आमिना मूंखे अदी न चवां मां तुंहिंजी ॾाॾी अम्मा हवा आहियां हे बीबी आसिया आहे हे जन्नत जूं हूरूं आहिनि अम्मा अम्मा छा जे लाइ आयूं आहियो चवण लॻियूं आमिना तुंहिंजी ख़िदमत ऐं बिरूअ जे लाइ आयूं आहियो ऐं तुंहिंजे पेट वारे मुहम्मद मुख़्तार जे दीदार जे लाइ आयूं आहियो अम्मा आमिना के वधायूं अर्शो मलाइका हूरूं आयूं अम्मा आमिना के वधायूं अर्शो मलाइका हूरूं आयूं हर जगह वयो गुल मची वयो मिठड़ो मोहम्मद घोट अची उम्मत जा बेड़ा पार थिया हथ मथे खणी चओ ख़ुशियूं मल्हायो उथे झूले ॻायो ख़ुशियूं मल्हायो उथे झूले ॻायो रंग दुनिया में बयार अची वियो मिठड़ो मोहम्मद घोट अची असां उम्मत जा बेड़ा पार थिया दिल भर हबीब जे आए अल्लाह रहमत जा दरवाजा खोले छॾिया मुस्तफा जे सदके असां खे जो कुझु मिले थो ऐं मिलंदो रहंदो अॼु इज़तूं नामूस असां तो जो महफूज़ आहे अल्लाह सतुर रखियो आहे त मुस्तफा जे सदके रखियो सुभान अल्लाह रब जे हबीब सां मोहब्बत जो तरीक़ो इहो ई आहे उन जे आमद जी ख़ुशी मल्हायो पर रुगो इहे न त महीने में साल में हिकिड़ो महीनो या हिकिड़े रिहाड़े तो आका जो रोज़ाना नेमतूं मुस्तफा जे सदके तो खाई त तू सुबह सांझे दिलबर ते दुरूद पढ़ी मुस्तफा जो मीलाद मल्हाईंदो रह सुभान अल्लाह अल्लाह असां खे अक़ल अता फरमाए क़ल्ब सलीम अता फरमाए पंहिंजे हबीब जी नूर हिदायत नसीब फरमाए व आखिर दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।